शहदादपुर में वधंदड़ बदमनी खिलाफ सिविल सोसाइटी पारां डीएसपी शहदादपुर सां मुलाक़ात कई वई। उन मौके ते डिस्ट्रिक्ट बार शहदादपुर जे अॻूणे सदर गुलाम मुस्तफा सुमरो, सोहेल लाखो, एसके गाहो ऐं ॿियनि डीएसपी शहदादपुर खे चिताव ॾींदे चयो त 2 ॾींहनि अंदरि शहर में अमन अमान क़ाइमु कयो वञे, न त ॿी सूरत थाणे आदो एहतजाजी धरणो हयो वेंदो। बदमनी सबबि शहरनि जो जीअण जंजाल आहे। अवाम पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ समझे थी। उन मौके ते डीएसपी तनवीर शाह सिविल सोसाइटी ऐं शहरनि खे यकीन ॾियानी कराई त शहर में जल्द अमन अमान क़ाइमु कयो वेंदो। शहदादपुर में ॻोठ करम खान निज़ामाणी जी रहवासी मसमात रज़िया कोरी पंहिंजी धीअ ऐं पुटु समेत प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बाअसर नादिर निज़ामाणी, जमशेद शीदी, रियान शीदी ऐं ॿियनि असांजे घर में असां मथां तशद्दुद करे असां खां 6,36,000 रुपया लिखाए वरिता आहिनि, जंहिंखां पोइ झूपड़ीअ खे बाहि ॾिनी आहे। वाक़िए जी NC हाला थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। हुननि मुतालबो कयो त इख़्तियारी वाक़िए जो नोटिस वठनि। दोदापुर वेझो पुन्नू भुट्टे वारे इलाइक़े में पुलिस जी ॾोहारियुनि जी इतलाह ते घर घर तलाशी। ॻोठ असलम कोटर ते ज़िले जेकमाबाद पुलिस जूं 15 खां वधीक पुलिस मोबाइल में सवार अटालनि इलाइक़े ते कड़ो चाढ़े ॻोठ में चढ़ाई कई। जवाबदारनि पुलिस खे ॾिसी पंहिंजा घर छॾे फरार थी विया। पुलिस कार्रवाई अंदरि को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु पुलिस एहलकार खां सरकारी हथियार फुर करण ऐं वेन खे यरगमाल करे मुसाफ़िरनि खां लखें रुपया फुर करण ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। दोदापुर वेझो मीरानपुर थाणे जी हद अंदरि हिक ई राति में चोरी जूं 2 वारदातूं थियण ख़िलाफ़ मीरानपुर रोड ते एहतजाजी धरणो हयो वियो। ॻोठाणनि पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अली रज़ा बुलेदी, इम्तियाज़ दश्ती ऐं ॿियनि चयो त शहर में बदमनी चोट चढ़ियल आहे। चोर दुकान जा ताला तोड़े 200 कपिड़नि जा जोड़ा UPS समेत ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। हुननि वधीक चयो त आला इख़्तियारी पुलिस जी नाअहली ऐं नाअहल SHO ख़िलाफ़ नोटिस वठी चोरी थियल सामान शहरनि खे वापसि कराइनि।